सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख़ सिंधी दोस्तनि भाउरनि भेनरुनि सां मुख़ातिब आहियां ऐं सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। अॼु पाण सिंध जे हिकु अज़ीम बंदरगाह जो ज़िक्र कंदासीं जेको तारीख़ जे केतिरनि ई दौरनि जो शाहिद आहे ऐं सिंध जी तहज़ीब जो हिकु अज़ीम शान निशान आहे, विरसो आहे। उहो आहे पारी नंगर। पारी नंगर सिंध जे थर वारे इलाइक़े में हाकड़ो दरिया जे किनारे ते हिकु आलमी सतह जो बंदरगाह हो जेको ईसवी पहिरीं सदीअ खां वठी वापार सनत ऐं तहज़ीब जो मर्कज़ रहियो। यानी अॼु खां 2500 साल अॻु आलमी सतह जो बंदरगाह हो, वापारी बंदरगाह हुयो। ही बंदरगाह न रुगो सिंध जे दरियाही तमंदुन जो अहम मर्कज़ हो, पर जावा, सोमात्रा ऐं कच्छ सां वापारी लाॻापन जे ज़रिए आलमी हैसियत हासिल करे चुको हो। अॼु पाण पारी नंगर जे तारीख़ी, तहज़ीबी ऐं वापारी अहमियत ते रोशनी विझंदासीं ऐं उन जे ज़वाल जे सबबनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हाणे सिंध जी जेका तहज़ीब, सिंधू माथिरीअ जी तहज़ीब हमेशह दरिया जे वहकिरनि सां जुड़ियल रही आहे। सिंध जी तहज़ीब दरिया जे किनारनि ते जनम वरितो। सिंध मां वहंदड़ सिंधू ऐं हाकड़ो दरिया ॿिन्ही इलाइक़नि खे आबाद करे तहज़ीबी मर्कज़ बणायो। हाकड़ो दरिया जेको आहे सो बहावलपुर ऐं थरपारकर खे सरसब्ज़ बणाईंदे लखपत जे नार वटि समुंड में वञी छोड़ कंदो हो। पारी नंगर बंदर नंगर पार जेको मौजूदा शहर आहे उनखां 14 मील जे फ़ासिले ते वाक़िअ आहे, जिते ॾोतड़ वटि जहाज़ लंगर अंदाज़ थींदा हुआ। ईसवी पहिरीं सदीअ में हिते 40,000 जे लॻभॻि आबादी हुई, जिन मां घणा ई जेका हुई उहो जीन धर्म सां तालुक़ रखंदड़ हुई, माना जीन धर्म सां लाॻापियल माण्हू हुया मज़हबी तौर ते। हिन बंदर ते अनाज, कपह, लाख, माखी ऐं मसाला जेके हूंदा हुआ उन्हनि जा वॾा मर्कज़ हुया। हितां वापारी ॿेड़ा इहे जेके शयूं आहिनि सिंध जूं उहे जावा ऐं सोमात्रा खणी वेंदा हुआ ऐं उतां वरी दालचीनी, मिर्च, फोटा इहे आंदा वेंदा हुया। हाणे पारी नंगर में जीन धर्म जा केतिरा ई बंदर हुआ, जिन मां पारसनाथ जो मंदरु ख़ासि अहमियत जो हामिल हो। हिते हर साल मेलो लॻंदो हो, जिते गुजरात ऐं हिंदुस्तान जा अमीर जेके माण्हू हूंदा हुआ, मज़हबी तौर ते जेके लाॻापियल हुया उहे ईंदा हुया, हाज़िरी भरींदा हुया। इन करे हिन शहर जी वॾी अहमियत हुई बर सगीर में। गोड़ीअ जा ॾहड़ा जेके बंदर पिणु मज़हबी ऐं वापारी मर्कज़ तौरु मशहूरु हुयो। हाणे हिन जो ज़वाल छो थो थिए, पारी नगर बंदर जो ज़वाल छो थो थिए, उनजा 2 अहम सबब हुया। पहिरीं त 10हीं सदीअ में जेको ज़िलज़िलो आयो, इन सबबु समुंड हितां खां पोइते हटी वियो ऐं समुंड जे पोइते हटण सां कच्छ जो ऋण पैदा थियो, माना ऋणपट थी वियो। हिन बंदरगाह सां पाणीअ जो वसीलो जेको वापार जो बुनियादु हुयो उहो खसिजी। उनखां पोइ वरी सन 1226 में दिल्लीअ जे हुक्मराननि लगातार जेके सिंध ते हमला कया, उन्हनि हमलनि सबबु ही बंदरगाह तबाह थी वियो ऐं वापारी तबिको हितां लॾे भोॾिसर हली वियो, उते वञी उन्हनि पंहिंजो वापारु शुरू कयो। इन करे ही जेको अज़ीम शहर ऐं बंदरगाह हो उहो आहिस्ते आहिस्ते ज़वाल पज़ीर थियो, फिटी वियो। हाणे पारी नगर सिंध जी जेका सामूंडी तहज़ीब जो हिकु रंगीन बाब आहे, जेको हाकड़ो दरिया जे वहकिरे सां जुड़ियल तमंदुन जी अज़मत जो मुज़ाहिरो करे थो। हिन बंदर जी तारीख़ी अहमियत, वापारी लाॻापा ऐं मज़हबी विरसो सिंध जे तहज़ीबी विरसे खे आलमी सतह ते उजागर करण लाइ अहम वसीलो बणिजी सघे थो, जेकॾहिं हिन ते वधीक कमु कयो वञे।
लाॻापियल खाता हिते सियाहत खे ज़ोर वठाए सघनि था सॼी दुनिया मां मज़हबी हवाले सां ऐं सक़ाफ़ती तहज़ीबी हवाले सां दुनिया जो तवजो माना छिकाए सघिजे थो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।